हेडलाइन सां ॾिठी अहम ख़बर अवां ताईं पहुचाईंदा हलूं। वज़ीर आज़म इमरान ख़ान तहरीक लबैक पाकिस्तान ते पाबंदी जी मंज़ूरी ॾेई छॾी आहे। अहम ख़बर अवां ताईं पहुचाए रहिया आहियूं। वफ़ाक़ी काबीना 24 कलाकनि में सर्कुलर समरी ज़रिए पाबंदी लॻाइण जी मंज़ूरी ॾींदी। आगाह कयो अव्हां खे त वज़ीर आज़म इमरान ख़ान तहरीक लबैक पाकिस्तान ते पाबंदी जी मंज़ूरी ॾेई छॾी आहे। वफ़ाक़ी काबीना 24 कलाकनि में सर्कुलर समरी ज़रिए पाबंदी लॻाइण जी मंज़ूरी ॾींदी। अहम ख़बर अवां ताईं पहुचाए रहिया आहियूं। वज़ीर आज़म इमरान ख़ान तहरीक लबैक पाकिस्तान ते पाबंदी जी मंज़ूरी ॾेई छॾी आहे। हिकु भेरो ॿीहर अवां ताईं अहम ख़बर पहुचायूं पिया। वफ़ाक़ी काबीना 24 कलाकनि में सर्कुलर समरी ज़रिए पाबंदी लॻाइण जी मंज़ूरी ॾींदी। आगाह कयो अव्हां खे त वज़ीर आज़म इमरान ख़ान तहरीक लबैक पाकिस्तान ते पाबंदी जी मंज़ूरी ॾेई छॾी आहे। वफ़ाक़ी काबीना 24 कलाकनि में सर्कुलर समरी ज़रिए पाबंदी लॻाइण जी मंज़ूरी ॾींदी। आगाह कयूं अव्हां खे त वज़ीर आज़म इमरान ख़ान तहरीक लबैक पाकिस्तान ते पाबंदी जी मंज़ूरी ॾेई छॾी आहे। तफ़सील मालूम कंदासीं। आगाह कयूं अव्हां खे त वज़ीर आज़म इमरान ख़ान तहरीक लबैक पाकिस्तान ते पाबंदी जी मंज़ूरी ॾेई छॾी आहे। वफ़ाक़ी काबीना 24 कलाकनि में सर्कुलर समरी ज़रिए पाबंदी लॻाइण जी मंज़ूरी ॾींदी।